بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ الذی تتحیر دون ادراک جلالہ القلوب والخواطر وتدہش فی مبادی اشراق انورہ الاحداق والنوازر المطلع علی خفیات السرائر العالم بمکنونات الضمائر المستغنی فی تدبیر مملکتہ عن المشاور والموازر مقلب القلوب وغفار الذنوب وستار العیوب ومفرج القلوب والصلاة علی سید المرسلین وجامع شمل الدین وقاطع دوائر الملحدین وعلی آلہ الطیبین والطاہرین وسلم کثیرا۔ حمد ثناء نہیں اللہ کے جگائے جنجے جلال جی جان پروڑن میں دل ऐं दिल जा ख़्याल ख़तरा सरगर्दान आहिनि ऐं जंहिंजे नूर जी अदना तजली खां अखियूं ऐं अखियुनि जूं नज़रूं सभु हैरान आहिनि। सारी काइनात जे पोशीदा राज़नि ऐं इंसान जे ज़मीर जे मख़फ़ी राज़नि जी हिन खे पूरी पूरी ॼाण आहे ऐं पंहिंजी एॾी वॾी सल्तनत जी तंज़ीम ऐं तदबीर लाइ हुन खे कंहिं वज़ीर या मशीर जी का परवाह या काण न आहे। इंसान जे ऐबनि खे ढकण ऐं उन जे क़ल्ब खे फेराइण जा कम सभ खां निराला अथसि ऐं गफ़ार ज़ुनूब ऐं मुफ़रजुल क़ुलूब जहिड़ा मशहूरु नाला अथसि। सलवातूं ऐं बरकातूं हुजनि हज़रत शफ़ीउल मुज़निबीन सैयदुल मुरसलीन ते जंहिं दीन खे ज़वालियत खां बचायो ऐं बेदीननि जी पाड़ पटे छॾी। आख़िर में बेहद सलाम हुजनि हुन जे पाक आल ऐं असहाबनि सॻुरनि ते जेकी तैयब ऐं ताहिर आहिनि। हमद ऐं सना जो मालूम हुअणु घुरिजे त जेको इंसानी शरफ़ इंसान खे सभिनी मख़लूक़ात खां उत्तम ऐं मथां थो रखे उहो अल्लाह पाक जी मारिफ़त ॼाण सुञाण हासिल करण वारी लियाक़त जो ॿियो नालो आहे। इहा ई मारिफ़त इंसान लाइ दुनिया जी ज़ीनत ऐं आख़िरत जी अणफुट दौलत आहे। गौर करण सां मालूम थींदो त इहा मारिफ़त जी लियाक़त वरी जेतिरे क़दुरु क़ल्ब खे अता कई वई आहे एतिरे क़दुरु ॿिए कंहिं बि उज़वे खे इनायत थियल न आहे। छाकाणि त अल्लाह ताला जे नज़दीक वेझो थियणु हुन खे सुञाणणु हुन जी राह में कमु करणु हुन जे तरफ़ डोड़णु वग़ैरह वग़ैरह इहे सभु ॻाल्हियूं क़ल्ब सां ई वास्तो थियूं रखनि। इन खां सवाइ जेके शयूं बारी ताला जे हुज़ूर में ग़ैब जे पर्दे में थियूं रहनि उन्हनि में मुकाशिफ़ो यानी ग़ैबी राज़ खुलणु या ॻुझूं ॻाल्हियूं मालूम थियणु बि क़ल्ब सां ई तालुक़ रखे। बाक़ी ॿिया सभु उज़वा क़ल्ब जा हथियार ताबेदार ऐं ख़िदमत गुज़ार आहिनि। क़ल्ब उन्हनि खां अहिड़ी तरह कमु वठे थो जहिड़ी तरह आका या मालिक पंहिंजे राया या पंहिंजे ग़ुलाम या पंहिंजे बाने खां वठे या हाकिम पंहिंजी रैयत खां वठंदो आहे। मतिलबु त अल्लाह ताला वटि सभ खां वधीक मक़बूल उज़वो आहे क़ल्ब या दिलि बशर्त हू अल्लाह ताला खां सवाइ ॿी कंहिं बि शइ सां तालुक़ रखण खां बचियल हुजे ऐं साॻियो ई क़ल्ब हिकु महजूब ऐं मरदूद थी पवे थो जेकॾहिं अल्लाह ताला खां सवाइ ॿिए कंहिं शइ ॾे हाजत खां वधीक ध्यानु ॾिए थो। हर क़ल्ब जो पुछाणो बि क़ल्ब खां ई थींदो यानी आमालनि जो हिसाब किताब क़ल्ब खां वरितो वेंदो ऐं अमर बिल मारूफ़ नेकीअ लाइ तरग़ीब करणु ऐं नही अनिल मुनकर बुछड़ाई खां रोकणु या मना करणु जो ख़िताब बि क़ल्ब खे ई कयो वियो आहे। इताब जे लाइक़ बि उहो ई आहे ऐं क़ुर्ब इलाही जी सआदत वारे ख़िताब खां बि उहो ई थो मुशरफ़ थिए। पोइ जेकॾहिं सफ़ाई ऐं पाकाई नसीब थी थिएसि त वञी थो फ़िलाह यानी छुटकारे खे पहुचे ऐं जेकॾहिं ख़राबी ऐं गंदगी थी हासिल थिएसि त पोइ वञे थो बदबख़्ती ऐं नाकामयाबीअ जी मंज़िलगाह बणिजे।
हक़ीक़त में अल्लाह ताला जी अतात उहा दिली करे थी ऐं ॿियनि ज़ाहिरी उज़वनि में सिर्फ़ इबादत ऐं रियाज़त जो असर खां नूर पखिड़िजी वञे थी। साॻी तरह नाफ़रमानी ऐं सरकशी बि फ़क़्ति दिलि जो कमु आहे ऐं अहिड़नि असर करे वरी ॿियनि उज़वनि में बदकारियुनि ऐं बुराइनि जा आसार नमूदार थी पवनि। मतिलब त उहा दिलि जी रोशनी या तारीकी ऊंदाही आहे जंहिंजे नतीजे में ॿाहिरी चङाइनि ऐं बुछड़ाइनि जो ज़हूर थिए थो। छाकाणि जो बर्तन थांव मंझां आख़िर उहा ई शइ निकिरंदी जेका हुन जे अंदरि समायल हूंदी। यादि रखणु घुरिजे त दिलि अहिड़ी शइ आहे जो जेकॾहिं इंसानु हुनखे सम्झी वञे त हू पंहिंजे नफ़्स जो आलिम बणिजी पवे थो। ऐं नफ़्स वरी अहिड़ी शइ आहे जंहिंजी शुनास ऐं मार्फत ते धणी ताला रब साईं जी मार्फत ऐं सुञाण जो दारोमदार आहे। ॿिए तरफ़ वरी जेकॾहिं माण्हू पंहिंजे क़ल्ब या दिलि खां जाहिल या अणवाक़िफ़ रहे थो त हू पंहिंजे नफ़्स खां बि जाहिल रहे थो ऐं नफ़्स जी जहालत करे हू अल्लाह ताला खे बि नथो सुञाणे सघे। छाकाणि त जेको पंहिंजे पाण खां वाक़िफ़ न आहे उहो ॿिए कंहिंजी कहिड़ी सुञाण रखी सघंदो ऐं इन हालत में ग़ैर यानी ॿियनि खां त हू वेतर वधीक नावाक़िफ़ ऐं ना आशना रहंदो। यादि रखणु घुरिजे त दिलि या क़ल्ब अहिड़ी शइ आहे जो जेकॾहिं इंसान खे उन जी परूड़ पइजी वञे त हू पंहिंजे नफ़्स जो आलिम ऐं वाक़िफ़कार बणिजे ऐं नफ़्स जी वाक़फ़ियत ऐं सुञाणप ते वरी दारोमदार आहे अल्लाह ताला खे ॼाणणु ऐं सुञाणणु। जहिड़ी तरह हदीस शरीफ़ में आयो आहे त जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो। ॿिए तरह वरी जेकॾहिं माण्हू पंहिंजे क़ल्ब या दिलि खां जाहिल ऐं अणॼाण थो रहे त पंहिंजे नफ़्स खां बि नावाक़िफ़ थो रहे। जेको पंहिंजे पाण खे नथो सुञाणे हू ॿिए खे छा सुञाणे। हिन हालत में ॿियनि जी वाक़फ़ियत खां त हू पाण सभ खां वधीक अणवाक़िफ़ हूंदो। ॾिठो वियो आहे त दुनिया में इंसाननि जो वॾो अंदाज़ पंहिंजे क़ल्ब ऐं नफ़्स खे अणॼाण ऐं नावाक़िफ़ रहे थो ऐं उन्हनि जे नफ़्सनि जे विच में हिकु वॾो पर्दो या हिजाब रहे थो। अल्लाह ताला फरमाए थो अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही सूरह अनफ़ाल त हक़ीक़त अल्लाह ताला हाइल रहे थो माण्हू ऐं उन जे दिलि जे विच में। ऐं अल्लाह ताला जो हाइल थियणु हिन तरह थिए थो जो दिलि खे मुशाहिदे ऐं मराक़बे ऐं क़ल्ब जे सिफ़तुनि ऐं वसफ़ुनि जी परूड़ खां रोकियो या महरूम रखियो वञे थो ऐं इहा ई कैफ़ियत मालूम करणु नथी ॾिनी वञे त इंसान जी दिलि अल्लाह ताला जे ॿिनि आङुरियुनि जे विच में कीअं थी फिरंदी घिरंदी रहे ऐं कहिड़ी तरह हिन जो लाड़ो ऐं लाॻापो कंहिं वक़्तु असफल साफ़िलीन हेठें तबिके जी तरफ़ थिए थो ऐं हू वञे थो शयातीन जी हद खे पहुचे ऐं कहिड़ी तरह कंहिं वक़्तु वरी हिन जी रग़बत आला इलीयीन वॾे में वॾे रुतबे जी तरफ़ थी थिए ऐं हू वञे थो मुक़रब मलाइकनि जी सिफ़त ऐं कुझु। यादि रखणु घुरिजे त जेको शख़्स पंहिंजे क़ल्ब जो हाल नथो ॼाणे ऐं उहा ख़बर हुनखे न आहे त क़ल्ब जी निगहबानी ऐं हिफ़ाज़त कीअं करे ऐं मलकूती अजीब ख़ज़ाना जेके हुन ते वारिद थियनि था उन्हनि जो उमेदवार कीअं रहे त अहिड़ो शख़्स उन्हनि माण्हुनि मंझां आहे जंहिंजे हक़ में अल्लाह ताला फरमाए थो नसुल्लाह फ़अनसाहुम अनफुसहुम उलाइक हुमुल फ़ासिक़ून सूरह हशर। जन अल्लाह खे विसारियो पोइ अल्लाह उन्हनि खां उन्हनि जे नफ़्स जे सुधारे खे विसारायो। इहे सभु गुनाहगार फ़ासिक़ आहिनि। हिन मां मालूम थियो त क़ल्ब खे सुञाणणु ऐं उन जी वसफ़ जी दरियाफ़्त करणु दीन जी पाड़ ऐं सालकनि जे तरीक़े जो बुनियादु आहे।